नबी फकीर दरस जी बारी है इन जो तारीफ थी वेले बुजुर्ग आए सही हां मोहम्मद फकीर गजू मोहम्मद फकीर गजू फकीर से कणन चालन का कन्नो फकीर साईं उम्र केतरी आ फकीर साईं उम्र अले राग घणे वक्त का कयो पिया हां मन अध सदी थी वई अल्हम्दुलिल्लाह इन जमात जी खिदमत में फकीर साईं ता नालो मारा फकीर चाहिए से गोड़ जो कड़वा हाजी बांको चाहिए अवा के लख शाबाश चौकी अच्छो था जी साईं फकीर भाई खाने वाले तो इन गोठ कड़वा गोठ वडे माशाल्लाह लख पर इस्माइल फकीर जो तो तफसीली हुजे माशाल्लाह पांजो काई जो चाची वाली उस्तादन के कद कावन रुको लिखिया नालो मोहम्मद इस्माइल गज्जू उस्ताद असांजो नबी बश्क दर्श जा असांखे एतिरी मंज़िल ते आंदा माशाल्लाह मंज़िल ॾेखारी राग सेखारियो असांखे या सालनि खां माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह साईं सलीमान सां हाणे ॿिया दोस्त काफ़ी गाजी फ़कीर जहिड़ा अहिड़ा असांखे अश्क मां घुराईंदा आहिनि सुभान अल्लाह राग पढ़ंदा या उस्ताद नबी बश्क जी महिरबानी जेको असांखे हुन मंज़िल ते पहुचायो ऐं असांखे राग सेखारियो हर ॻाल्हि सेखारे राग रोज़े वारे जो जमात ॿुधूं था हलूं था करियूं था मुर्शिद जी बेर मुर्शिद गंज साईं गंज